अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पाप नगर अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे वेलकम। अॼु पाप नगर ड्रामे जी अपडेट तव्हांखे ॾियण वारो आहियां। अपडेट आहे पाप नगर ड्रामे जे बारे में। छो त पाप नगर जी शूटिंग लगातार ॾाढो तेज़ी सां हली रही आहे। हिन जे मुतलिक़ अॼु काफ़ी घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेकियूं तव्हां सां मां शेयर कंदुसि। सभिनी दोस्तनि नवां या पुराणा उन्हनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा जीअं हर वक़्तु बर वक़्तु तव्हांखे जेको आहे नोटिफिकेशन मिलंदो रहे नई अपडेट्स जो। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त पापनगर ड्रामे जी शूटिंग वॾी तेज़ी सां हली रही आहे। राति ॾींहुं हिकु करे कोशिशि कई पई वञे त हिन खे फाइनल कयो वञे, इन जा जेका स्पेल आहे इहो कंप्लीट कयो वञे, जीअं इन ड्रामे खे वरी एडिटिंग करे वरी इन खे हलायो वञे। एडिटिंग जो प्रोसेस बि हिकु तमामु ॾुखियो प्रोसेस हूंदो आहे। हिकु हिकु स्टेप तयारु करिणो पवंदो आहे, हिकु हिकु लफ़्ज़ जो ख़्यालु करिणो पवंदो आहे, हिकु हिकु सीन जो ख़्यालु करिणो पवंदो आहे। एडिटिंग खां पोइ ड्रामो पेशे ख़िदमत हूंदो आहे। बहरहाल खेटिन वारो ड्रामो इहो पाप नगर यानी राबेल इहो तमामु जल्द फाइनल थियण वारा आहिनि। इन जा जेके स्पेल आहिनि, पहिरियां स्पेल, ॿियां स्पेल, टियों स्पेल, इहे तमामु जल्द फाइनल करे ड्रामे खे ईद ताईं हलाइण जी कोशिशि कई वेंदी। यानी ईद खां जीअं ईद अचे त उन खां पोइ ई ड्रामो फाइनल कयो वञे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तो। असांजे हिन यूट्यूब चैनल खे ऐं दोस्तनि ताईं बि शेयर कंदा, बेल आइकन खे आल ते ज़रूरु कंदा। महिरबानी।